खुशखबरी 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 अवां जे पंहिंजे क्रमपुर वारे इलाइक़े में मालपीड़ी जो आगाज़ थी रहियो आहे। कंदकोट, घोसपुर, तंगवानी, क्रमपुर, फैज़ुलाड़ो, खानापुर, शिकारपुर ऐं उन्हनि जे भर पासे जे मालवंदनि ऐं वापारियुनि खे इतला कजे थो त बिरोज़ सूमर 10 फरवरी 2025 क्रमपुर लॻो क्रमपुर कैडेट कॉलेज भरिसां मीर बगन खान बियाणी लाड़े वटि मालपीड़ी जो इफ़्तिताह थी रहियो आहे। तंहिं करे मालवंदनि खे इतला कजे थो त क्रमपुर मालपीड़ी में पंहिंजा ढोर ढगी आणे सुठी रक़म में ख़रीदो फ़रोख़्त कनि। पारां टाउन इंतज़ामिया टाउन कमेटी क्रमपुर, पतो नज़द कैडेट कॉलेज, शिकारपुर रोड, क्रमपुर। राब्ते लाइ नंबर 0313 4674 902। खुशखबरी 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 अवां जे पंहिंजे क्रमपुर वारे इलाइक़े में मालपीड़ी जो आगाज़ थी रहियो आहे। कंदकोट, घोसपुर, तंगवानी, क्रमपुर, फैज़ुलाड़ो, खानापुर, शिकारपुर ऐं उन्हनि जे भर पासे जे मालवंदनि ऐं वापारियुनि खे इतला कजे थो त बिरोज़ सूमर 10 फरवरी 2025 क्रमपुर लॻो क्रमपुर कैडेट कॉलेज भरिसां मीर बगन खान बियाणी लाड़े वटि मालपीड़ी जो इफ़्तिताह थी रहियो आहे। तंहिं करे मालवंदनि खे इतला कजे थो त क्रमपुर मालपीड़ी में पंहिंजा ढोर ढगी आणे सुठी रक़म में ख़रीदो फ़रोख़्त कनि। पारां टाउन इंतज़ामिया टाउन कमेटी क्रमपुर, पतो नज़द कैडेट कॉलेज, शिकारपुर रोड, क्रमपुर। राब्ते लाइ नंबर 0313 4674 902। खुशखबरी 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 अवां जे पंहिंजे क्रमपुर वारे इलाइक़े में मालपीड़ी जो आगाज़ थी रहियो आहे। कंदकोट, घोसपुर, तंगवानी, क्रमपुर, फैज़ुलाड़ो, खानापुर, शिकारपुर ऐं उन्हनि जे भर पासे जे मालवंदनि ऐं वापारियुनि खे इतला कजे थो त बिरोज़ सूमर 10 फरवरी 2025 क्रमपुर लॻो क्रमपुर कैडेट कॉलेज भरिसां मीर बगन खान बियाणी लाड़े वटि मालपीड़ी जो इफ़्तिताह थी रहियो आहे। तंहिं करे मालवंदनि खे इतला कजे थो त क्रमपुर मालपीड़ी में पंहिंजा ढोर ढगी आणे सुठी रक़म में ख़रीदो फ़रोख़्त कनि। पारां टाउन इंतज़ामिया टाउन कमेटी क्रमपुर, पतो नज़द कैडेट कॉलेज, शिकारपुर रोड, क्रमपुर। राब्ते लाइ नंबर 0313 4674 902।